ओबावड़े में नौजवान बारडन समेत जरगाई बोतारन के खिलाफ एहतजाजी मुजाहिरो कयो। ओबावड़े में गोठ बहोलीअ जे रहवासी हाकिम शेख मासूम बारडन सां गॾिजी एहतजाज कंदे चयो त ओबावड़े जे जरगाई वॾेरनि जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुन चयो त मूं पंहिंजी बिरादरीअ मां शादी कई हुई, जंहिंमां मूंखे हिकु पुटु बि आहे। हुन इल्ज़ाम हणंदे चयो त मुंहिंजनि सालनि गुलाम नबी शेख, मुनीर शेख ऐं आसिफ शेख मूंखां मुंहिंजी घरवारी शादीअ जे बहाने वठी विया, जंहिं बाद उन्हनि मूंखे कारो करार ॾेई बिरादरीअ जे वॾेरनि गुलाम हैदर शेख, गुलाम मोहम्मद शेख ऐं राणो शेख वारनि सां मिली जरगो करायो, जंहिंमें मुंहिंजे मथां 7,50,000 ऐं 2 संघ जी फतवा जारी कराई वई। हुन चयो त पैसा अदा करण बावजूद हाणे वॾेरा संघ चटीअ में ॾिनल नींगरियूं तलब करे रहिया आहिनि। न ॾियण जी सूरत में वॾेरनि मच्छरजी मुंहिंजे घर ते डंडा बरदार माण्हुनि खां हमलो कराए मुंहिंजे नियाणियुनि खे अगवा करण जी कोशिश कई त पाड़े वारनि पहुची मुंहिंजे नियाणियुनि खे बचाए वरितो आहे। उन ॻाल्हि कई तुंहिंजे मिलाइण जे बहाने वठी करे उते वञी चई तुकारी पोइ उनखे कारो करार ॾेई करे मुंहिंजी काॾ 3-4 एफआईआर कराए मूंखे 6 महीना ढकवाए करे उनखे कोर्ट चाढ़े करे उनखे वीजा ते पढ़ाए छॾियईं। सो उनखां पोइ वॾे नंढरनि फ़ैसिलो कयो 7.5 लाख रुपया बि 2 नंढियूं छोकिरियूं हिकिड़ी हे ॿी हे छोकिरी आहे इहा ॾंड में ॾियो। एहतियात कंदड़नि सिंध जे वॾे वज़ीर ऐं आईजी सिंध खे अपील कई त जरगाई वॾेरनि खिलाफ़ कार्रवाई करे नियाणियुनि जी ज़िंदगी बचाई वञे। ॿी सूरत में एसएसपी ऑफिस अॻियां पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।